मां पंहिंजे उन तमामु प्यारे फ़नकार खे छॾियां थो। अवां सभिनी दिलि वारनि जे लाइ ही सिटूं आहिनि त 100 विञाइजे पर साह न विञाइजे, लख विञाइजे पर लछण न विञाइजे, किरोड़ विञाइजे पर कुर्ब न विञाइजे, किरोड़ विञाइजे पर कुर्ब न विञाइजे, पदम विञाइजे पर प्रीत न विञाइजे, लाइजे त निभाइजे न त असलु ई न लाइजे, खाइजे त खाराइजे न त असलु ई न खाइजे, पर यार कश्मीर गोल्ड में वो ज़रूर खाइजे। त पोइ ख़वातीनो हज़रात अवांजे ज़ोरदार ताड़ियुनि जी गूंज में अचे थो बिशारत समूह। कमल गुल मां कोको न थियो आहे न थींदो, बुखारीअ खां धोको न थियो आहे न थींदो, जेको न मल्हाईंदो थञ धरती माउ जी अहिड़ो को थोको न थियो आहे न थींदो। महिरबानी दोस्तो, असां वटि सियासत अलाह करे असांजा अॻुवान सदाईं ख़ुशि हुजनि। ग़रीब अवाम जी तॾहिं यादगिरी पवंदनि जॾहिं ॿीहर वोट वठण ईंदा। हिकिड़ो असांजो लीडर पातो इलेक्शन हुजे, रज़ा अलाह जी बि करणी हुजे, वरक बि करणी हुजे, 5-8 गाॾियूं पोयां साहब निकिरी पियो हिकिड़ी जॻह ते आया, दुआ घुरायूं, दुआ घुराए चयो बा जेको हुकुम धणीअ जो हज़रा जो साईं क़बूल आहे। चई मरहूम सां ॾाढी मोहबत हूंदी, रातियुनि जूं रातियूं गॾु कचहरी कंदा हुआसीं, बाबा अलाह पंहिंजो कुझु पार तिड़ी हुजे त इलेक्शन में बीठा आहियूं। चई हा साईं फिकुर न कयो। हिकु जॻह ते साॻी कार, ॿी जॻह ते, टीं ते, हिकिड़ी जॻह ते माई मरी वई, साहब खे ख़बर ई कोन्हे त छा थियो आहे। दुआ घुराए माईअ जे मुड़ुस खे चई बा जेको हुकुम धणीअ जो, चई साईं क़बूल आहे। चई मरहूम सां ॾाढी मोहबत हूंदी हुई मुंहिंजी, ॾाढियूं कचहरियूं कंदा हुआसीं गॾु, मां हिकु पल परे कोन थींदो हो, पर अलाह पंहिंजो कुझु इलेक्शन में बीठा आहियूं, पार थो चई त माईअ जे मुड़ुस जा तारा पीला थी विया। चई साईं कंहिंजे नाले आहे? जहिड़े बा तुंहिंजे पीउ जे नाले आहे। चई साईं ख़ैर त घुरा पोइ घर सुम्हियो पिया, मुंहिंजी ज़ाल मरी वई आहे। हिकिड़ो नंढड़ो ॿारु 12 ॾींहं मां पहिरियों दफ़ो शहर में आयो, बंगले में राति टिकियो पंहिंजे मासीअ वटि। सुबुह थियो, नाश्ते जे टेबल ते आया, मासूमी अंदाज़ सां पंहिंजे मासी खे थो चए, ख़ाला ॾे ख़बर आहे तव्हांजो सॼो बंगलो ऑटोमेटिक आहे। मासी त परेशान थी त बंगलो कीअं थो ऑटोमेटिक थिए? चई न अड़े अबा बंगलो त ऑटोमेटिक कोन्हे। चई हा ख़ाला तव्हांजो बंगलो ऑटोमेटिक आहे। पुट तोखे कीअं ख़बर पई त बंगलो ऑटोमेटिक आहे? चई ख़ाला मां असुर थियोसि न हिकु करण जे लाइ, बाथरूम जो दर खोलियुमि त बल्ब भरी पियो, हिकु करे दर बंदि कयुमि त पंहिंजे लेखे विसामी वियो। मासी चयो अड़े मार पई, बाथरूम में चई त फ्रिज में हिकु करे आयो आहियां। असां वटि मर्ज़ तमामु घणा, अॼुकल्ह जा खाधा अहिड़ा आहिनि जो करीब 10 सालनि खां पोइ अहिड़ो थुलो चश्मो अखियुनि ते ॼण स्टान ते सुज़ुकी बीठी आहे। हिकिड़े अमरा खे दिलि जो मर्ज़ो तमामु घणो, का बि ख़तरनाक ॻाल्हि ॿुधंदो त पाण मरी वेंदो। घर वारनि खे चई ॻाल्हि ॿुध, अॼु खां वठी केर बि मरी वञे त मूंखे ईअं न ॿुधाईंदा कयो त मरी वियो आहे, चवंदा कयो त फलाणो ॼाओ आहे, मां सम्झी वेंदुसि त हे मरी वियो आहे। 15 ॾींहं खनि गुज़रिया, सेठ दोस्त सां हेॾो कचहरी पियो करे त नौकर पार कढंदो आहे, साईं ॻोठ वञा पोइ आयो आहे त राति बाबो ॼमी पियो आहे। जी ठीकु आहे बाबा ठीकु आहे, तुंहिंजो पीउ ॼाओ आहे, पोइ तोखे छा खपे? थी साईं अबे जी छठी बि करणी आहे, वॻो बि वठिणो आहे वॾो 14-15 वालनि जो, छा खपई पुट? पैसा नौकर चई वठि 3000 वञी तूं वञी पीउ जी छठी बठी कर। अॻिते तुंहिंजो दोस्त जेको वेठो उहो परेशान थी वियो, यार नौकर ॾिसो साईं सेठ खां चालाकी कयूं, पैसा थो कढी वञे सड़के ते, रे ॾिया हेॾे छा थो चए? जी साईं अबो ॼाओ आहे, ॿियो छा थो? अरे पिणे ॼाओ आहे भागा, हेॾियूं मुछां अथई बूथ में, हेॾो सारो पिणे राति ॼाओ आहे त पोइ माणे जा कहिड़ा हाल हूंदा? चई साईं उनखे बि 3 साल गॾु थिया, ॼमी वई आहे। अड़े पिणे राति ॼाओ आहे, माउ खे 3 साल थिया थी, भागा तुंहिंजा कहिड़ा हाल हूंदा? चई साईं जेकॾहिं अहिड़ा भवतार रहिया त 2-3 ॾींहंनि में असां बि ॼमी पवंदासीं।